अस्सलाम वालेकुम दोस्तों, अमीर हसन सोलंगी आऊँ आया हींअर कराची शहर में सिंधी ॻोठ में मौजूद आहियां। तव्हांखे मलाखरो ॾेखारींदुसि ऐं हिन मलाखरे जे बारे में पाण पुछंदासीं जेको सिंधी स्पोर्ट बोर्ड जो कोच आहे बहराम खासकेली। ऐं हाणे हलंदासीं मलाखरे तरफ़। मलाखरे खां पहिरीं बहराम खासकेली तरफ़ हलंदासीं, उनखां इंटरव्यू वठंदासीं ऐं पोइ हलंदासीं मलाखरे तरफ़। मलाखरे के लाइक़ सेक्टर बिल्कुलु आहे। दोस्तों असां सां गॾु आहे सिंधी स्पोर्ट बोर्ड जो मल कोच ऐं कराची डिवीज़न जो सदर ऐं हिन मलाखरे जे बारे में पुछंदासीं। जी सर बहराम साईं, असांखे ॿुधायो हिन मलाखरे जे बारे में केरु पियो कराए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही असांखे हुकुम मिलियो आहे ताउन सेक्रेटरी स्पोर्ट जो आहे ऐं बा हुकुम सेक्रेटरी स्पोर्ट जनाब इम्तियाज़ अली शाह बादशाह, जंहिंजो वॾो हिकिड़ो असांजी सिंध जी रांदि सां मुहबत ऐं उन जो हुकुम चयो पे रजिस्टर मल करायूं। रजिस्टर खां बाद हुकुम कई त बाबा रजिस्टर जेके मल थियनि उन खां पोइ तव्हांखे प्रोग्राम शुरू कराईंदासीं। पहिरीं अॼु कराची डिवीज़न में 6 ज़िला आहिनि। 6 ज़िलनि खे पहिरीं शुरूआति ई सेक्रेटरी साहिबु हुकुम ॾिनो त पहिरीं मलीर ज़िले खां शुरूआति करियोसीं। मलीर ज़िले खां शुरूआति कई। हिन में तक़रीबन 150 मल खनि आहिनि कराची जा, जेके हर ज़िले खां पहलवान पहुची चुका आहिनि ऐं मुक़ाबिलो शुरू थियण वारो आहे। अॼु तारीख़ 29 तारीख़, पहिरीं तारीख़ तक हिन जो फाइनल थींदो। हिन में मिनिस्टर बि ईंदा ऐं ज़िले जो चेयरमैन साहब बि ईंदो, ज़िला कौंसिल जो चेयरमैन जनाब सलमान मुराद बलोच साहब ऐं सभु स्पोर्ट जा जेके बि ऑफिसर आहिनि उन्हनि जी महिरबानी सां ऐं सिंध गवर्नमेंट जी महिरबानी सां अॼु खां शुरूआति थी आहे कराची डिवीज़न मल जी। मल असांजी तक़रीबन कराची में 82 खां वठी हितां मल जो बुनियादु रखियलु ऐं हिन ग्राउंड में जंहिंमें वेठा आहियूं इन में मैदान हूंदो हो ऐं हिते ॻोठ सिर्फ़ु हिकिड़ो हूंदो हो। अलाह बच के हिमायती ॻोठ जो ॻोठ हूंदा, 2-3 घर हूंदा जंहिंमें 150 घर हुआ। अॼु त लखूं आबादी थी वई आहे। अॼु असां शुक्रियो अदा कयूं था हिमायती ॻोठ जे जेके बि रवासी आहिनि ऐं हिमायती ॻोठ जो कौंसलर साहब जनाब उन ऐं चेयरमैन साहबु हिन जो गबोर साहबु आहे। इन्हनि जी महिरबानी सां हीअ त मलाखरो उन्हनि जी ताउन सां उन्हनि हिन ग्राउंड जी असांखे इजाज़त मिली आहे जेके अॼु मलाखरो कराइण शुरूआति थी आहे। अॼु हिन में तक़रीबन 150 मल मुक़ाबिलो कंदा। सुभाणे सिंध स्पोर्ट बोर्ड जा इनाम बि रखियल आहिनि ऐं कैश इनाम रखियल आहिनि ऐं जेके मल किरी वेंदा उन्हनि जे लाइ बि इनाम आहिनि। उन्हनि खे किराया मिलंदा, उन्हनि खे खाधे पीते जो बंदोबस्तु सॼो सिंध स्पोर्ट बोर्ड जो असां सां भरपूर ताउन आहे, जंहिंमें इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त सेक्रेटरी साहिबु जेको आयो आहे इन जे हर ज़िले में असांखे पर पूरी सिंध में सुठा प्रोग्राम कराए ॾींदो ऐं नौजवान ॿिया पैदा थींदा जिन खे शौक़ु पैदा थींदो। असां कराची जे कुंड में मलाखरा कराइण शुरू कया अथऊं त इंशाअल्लाह जेके नौजवान अॼु शौक़ु कनि पिया, जेके छॾे बि मल विया आहिनि उहे बि ईंदा हिन मैदान में मल वरी शुरूआति में खां शुरू करींदा। ऐं असां ॿियो अर्ज़ु कयूं था त असांखे कराची जे अंदरि ग्राउंड न आहे मल जे नाले सां। असां ॾाढी कोशिशि कयूं, दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर सेक्रेटरी स्पोर्ट खे दिलपस्ती आहे। असांखे उमेदु आहे साईं इम्तियाज़ अली शाह जी भरपूर असांखे ताउन बि आहे। उनजो असांखे उमेदु आहे त असांखे ग्राउंड बि मिली वेंदो कराची में ऐं कुंड हर ज़िले में ग्राउंड मिलंदा ऐं क्लब मिलंदा जेके बाक़ाइदा असां शिक्षा ॾींदासीं, नौजवान तयारु कंदासीं। तव्हांजी महिरबानी। दोस्तों अख्तर जमाली ऐं हमल चांडे जो मुक़ाबिलो शुरू आहे। थोड़ी देर में स्पीकर भी हलंदो।
अख्तर हिकिड़ो मिंट ऐं तव्हांखे जेको सोलंगी साहब आहे भली टोपी जंहिं खटे हुनखे टोपी मिलंदी इनाम लॻे तोरी मुंहिंजा प्यारा भारो ही हर साल इनाम ॾींदियूं मलनि खे अॻिते जा टोपी रेस में जमा पहिरियों जो पहलवान ॾाढो मुल्क जो पहलवान पहलवान मुख्तर अलमणी लगे तारी अलमणी दी अब बढ़िया पहलवान अख्तर जमाली मलकारी मुकाबले फिट उनका पप्पू और समीर जैसे बड़ी मेहनत है मलन के जमीन जमीन ये पानी तरह करना पड़ता पानी बन के फल में साथ को उन्हें तो पानी से खटी उन्हें तो टोपी नाम है अच्छे बाबा की मन की गंदा कराइए चलो आइए लगे तारी लगते बुखारी फुटबॉल ग्राउंड अल्लाह बस के गोठ में मलाखरो थी रही है आने पहुंची है गोल को खास चली लगे तारी गोल को खास चली उन्हें अकेडमी के शागिर्द नबी पंजाबी बाबा पहलवान खालिद इंसारी मगरार आलमानी हथ बढ़िया पहलवान अरे पुत्र अरे जमाली के बच्चे चांगे का चाचा जमाली बच्चे थे सारे जमाली लोग पढ़े लिखे तालीम याफ्ता पहलवान अख्तर जमाली सदाम मलाने का हाय 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 जमाली हाय जमाली हाय जमाली हाय जमाली जमाली पिता दो जमाली जमाली सारा भारो तुम खोले नाम तो आने के नाम दो मुर्तजा उनको दायरे में और मिले अदरदिया पहलवान सदाम मलाह सदाम मीरबर मुर्तजा राही मल्ले पहली मुकाबले था हर मल कुश्ती है हर साल अदरदिया पहलवान चैलेंज मुकाबले पहलवान होंगे वाह वाह मुर्तजा राहु तेजा बच्चन मलाजा काठा सारा काठा या मुर्तजा राहु बच्चो हाय राहु तेजा बच्चन बच्चा वाह वाह आ रहा हूँ पुत्र बच्चा ओ सॉरी बच्चा हाय ना बच्चे ना अल्लाह अल्लाह कितना
मल्ल शुरू की गई मल्ल के मुकाबले जबरदस्त मुकाबले रजाक मल्ह और कराची हुए दिलचस्प कराची हुए किले दिलचस्प खासकली असांजे मलाखड़ में भूमिका पूरा करी एतिरो संगन कुर्ब थोड़ा जमीर गुण जो साहिब जिंदा अक्सर जो खपे तो हेॾा के अची वे मलनि खे इनाम ॾे सख़्त मुक़ाबिलो खासकली ऐं मला जा यार हिन सिखण वारे मेराची बाजी वारे ये रज़ाक मल्ह एॾा होशियार खासकली कराची जे किले कराची जे पहलवान दिलचस्प रंगरेजिए कला करे देखिए खालिद पंजाबी इंसानियों के मकाम को मारे संतोषारा बल्ले 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 बच्चों को अच्छे सीधी सीधी करेंगे अच्छे राज सीधी बेटा राहु वाह खशकली मामा रो वाह वाह सही जो ये खपे शीशे पे आता है पूरा पूरा करेगा सुथरा रहता है बेटा ऐसा पार्टी कोई राम को पार्टी शख्सियत को जो कतर करता है पहलवानों को इनाम पंजाब के मुकाबले जबरदस्त मुकाबले के मुकाबले वो दिलचस्प मुकाबले मजे खींचो बाबा बाबा रो जबरदस्त मुकाबले दिलचस्प मुकाबले बुल्लू अरे बोला रे बुल्लू बस अल्लाह मानो मल्लन की बनी भी ये बाबा मल्लन की नौकरी भी आए बाबा मजदूरी भी बाबा मल्ल हिंदी की रात हिंदी कभी पहलवानों के नाम देता कभी भारत को तैयार करे दुनिया में मांग का मुकाबला करता है पहलवान कोई जिला पहलवान कोई तेज सुखा पहलवान और मुख्य राजमानी नाम दे नाम रखो Rahu, Sajad Rahu, Rahib Sheedi, Malh के मुकाबले सकते भी बिचाई कल करो सिक्किम सरमस्त के मुकाबला करने वाला पहलवान रख नाम प्लान ये तमाम पहलवानों बिचाई कल करो सिक्किम सरमस्त सरकार पूरे पाकिस्तान में मुकाबला करते पहलवानों वाला प्लान सजाद राहु राहब शीदी कोई नौजवान अल्लाह जवानी कोई तेज पुखा पहलवान शीदी राहु दोस्तों दिलचस्प हुए गुलाम नबी खोसे पुत्र तमाम सदर गुर्द अच्छा हाणे उते भी रहे असल हैदराबाद जो ऐं बिल्कुलु हर सिंधी क़ौम खे ऐं हर हाईअ में असांजे ख़्याल खे हर माण्हू खे हिन राम असीं सलाम पेश कयूं था असीं हुन जा कुर्बान आहियूं गुलाम नबी सीधी आवाम जे दिलि ते राज कंदड़ ऐं नचंदड़ घुमंदड़ पहलवान गुलाम नबी सीधी होशियार राज होशियार राहु जबरदस्त पहलवान हथ खोले मल्ल ॾिसे केर बि कोॾा चाहेगा मल्ल मुलाक़ात छा कजे मल्ल
Sadam Malah, Malh koi mukabale sakte. Malah, Sadam Malah, Murtada, boss. Ada, kami doon sa hana ang dur pa. Ada basu. Rasmi karo, Malh ho gaya था, आवाज है. ada, ada, मारे के मंदिर बार को, बात आए, बनिए Hasta Malh ho beja, kore mukhe se nahi sako, maafin ko nahi lagane ko salama. Kya baat hai ye? Bala karo. Malah, Sadam Malah, Razak Malah, kau ada keputusan, kau ada, Allah Sajad ada. Ayo, Gulam Nabi Sheedi, kau ada, Pehlwan, Sindhi, Punjab में मुकाबला करते Pehlwan, Gulam Nabi Sheedi, आराम से जमीन पे राज करते Pehlwan. वाह, इनाम दे, इनाम जी मैंने हो. Mereka yang lebih banyak lagi pasti kenal dengan hanya nama siapa menemui kita ketahui bersekolah bersaing Razak Sheedi yang kita berbicara dalam Gulam Nabi Sheedi dah ada lebih berjiwa kan होता है चलो ये मंदिर देखा वो चालू सुनो Jamali ko. Jamali. Okay. Aba Malh aaj se Malh ni ko jo pata hai beta. O raya. Aba raya. Okay. Sheedi. Baat aage dunia mein dunia mein. Malh hai. Koi baat aage Malh hai. Gulam Nabi ko kache kun Malh. एक मेज़बान नहीं रखते लाया अगर ये मुकाबले किसी गुनाह से ये बेटी ने कोशिश तो करो राजा मुकाबले में बैठे इस टेस्ट मुकाबले में बैठे लाया बिल्कुल हमने एमसीसी
इनाम जो मस्त मलगे देगा तुरंत तुरंत नसीब से डालिए में ऐसा गुलाम नंबर सीधी ऐसा जबरदस्त मुकाबले लाजवाब मुकाबले सीधी ऐसा गुलाम नंबर सीधी लखन इम्तियाज लखन तुरंत को शिकार माली द्वारा पानी बचा के प्यारे वाला ऐसा लखन बच्ची है किसी ने क्या मुकाबले मेरे करे लखन सीधी पे पर सीधी उन्होंने हमारा यार पति यार करेंगे ना तो करेंगे पंजाबी पंजाबी बल्लाजी मुकाबला सोलर सोलर अब हम सोलर सोलर